जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं एम ए जना रोड ते, जिते हिन वक्त तव्हां ॾिसी सघो था त बरसात जो एतिरो त पाणी बीठल आहे। उन खां अलावा जेके हिन इलाइक़े जे अंदरि जेको मिरपुखार जो ही मेन इलाइक़ो आहे, हैदराबाद खां जेको माण्हू ईंदो आहे हिन रोड तां थी वेंदो आहे। ऐं हिते जजिस जा बंगला, कमिश्नर जो बंगलो, डिप्टी कमिश्नर जो बंगलो ऐं उन खां अलावा जेके असिस्टेंट कमिश्नर उन जूं राइशगाहूं आहिनि। उन खां अलावा बराबरि में एक्साइज़ ऑफिस आहे, फूड ऑफिस, उन खां अलावा हिते स्कूल, कॉलेज, उन खां अलावा ATC जो जेका आहे जज उन जो जेको ऑफिस हिते आहे, कोर्ट हिते आहे, ATC कोर्ट बि हिते आहे। पर ही सॼे इलाइक़ा असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बरसाति जे पाणी जी लपेट जे हेठि हलनि। हिन वक़्तु जेको मिरपुखार जो ही जेको मेन इलाइक़ो आहे ऐं ही तमामु मथां इलाइक़ो आहे, उनजी तव्हां सूरत हाल ॾिसी सघो था। एतिरो त बरसाती पाणी बीठल आहे। उन खां अलावा हितां जे इंतिज़ामिया बिल्कुलु पाणी कढण में नाकाम वई आहे। ही जेके रोड मेन ठाहिया हुआ उहो हंधा हंधा टुटी वियल आहिनि। एतिरे ताईं मिरपुखार जो जेको स्टेशन रोड आहे ऐं जेको ही मेन इलाइक़ो आहे सॼो पाणी जे हेठां। जॾहिं त साॻी तरह तव्हांखे ॿुधाईंदो आहे, हिते जेके बि रहाइश पज़ीर आहिनि, तक़रीबन सरकारी जेके बंगला आहिनि उन्हनि सभिनी जे अंदरि पाणी बीठल आहे। मेन रोड ते पाणी बीठल आहे। उन खां अलावा मिरपुखार शहर जे तक़रीबन हर इलाइक़े, हर घिटी जे अंदरि बरसाती पाणी बीठल आहे। उन खां अलावा ड्रेनेज जो जेको पाणी गॾु थियण जे करे ही तमामु हिते ख़राबु सूरत हाल आहे। एतिरे ताईं हिन वक़्तु ख़ासि तौर ते मच्छर राति जे टाइम ते तमामु घणा हूंदा आहिनि, मगर ॾींहं जे टाइम ते बि एतिरा मच्छर आहिनि जंहिंजे करे त माण्हू सख़्तु परेशान थियनि था। ऐं एतिरे ताईं हिते को बि स्प्रे वग़ैरह नथो थिए। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी जा चेयरमैन त हटी विया, मगर CMO त अञा मौजूदु आहिनि। मगर ख़बर न आहे हिननि जूं मशीनूं किथे लॻल आहिनि, कहिड़े हंधि लॻल आहिनि। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आहे, हुनखे केर बि चवण वारो न आहे। उन जूं सिर्फ़ु मशीनूं नाले मात्र लॻल आहिनि, किथे पाणी कढण लाइ तयारु आहिनि। मगर अॼु जॾहिं एतिरी मौसम सही थी वई आहे, उन बावजूदि को बि हितां मिरपुखार शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पाणी न पियो निकिरे। एतिरे ताईं सभिनी गलियुनि जे अंदरि, सभिनी घटियुनि जे अंदरि पाणी बीठो आहे। मगर हिन रोड तां जंहिं तां सभई हितां जेके ऑफिसर गुज़रंदा आहिनि, उन खां अलावा हीअ हैदराबाद जो मेन रोड आहे, उते बि बरसाती पाणी न निकितो आहे। 2.5 खां 3 फुटनि ताईं हिन वक़्तु पाणी मौजूदु आहे। जी।